जस्टिस मज़ार नक़वी खां पोइ सुप्रीम कोर्ट के सीनियर जज जस्टिस एजाजुल अहसन भी उहदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। जस्टिस एजाजुल अहसन पंहिंजे उहदे तां इस्तीफ़ा सदर हवाले करे छॾी। सुप्रीम कोर्ट के सीनियर तरीन जजन में जस्टिस एजाजुल अहसन 3 नंबर ते आहे। सुप्रीम जुडिशियल काउंसिल तरफा इस्तीफ़ा बावजूद जस्टिस मज़ार नक़वी खिलाफ कार्रवाई जारी रखण जो फैसलो। अॻूणे जज के पांजो मौक़िफ़ पेश करण लाइ वधीक हिक मौक़ियो नोटिस जारी। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जो चवणु आहे त जस्टिस मज़ार नक़वी जो मामलो इस्तीफ़ा सां ख़त्म न थींदो। ॿियनि जजनि जी साख खे भी नुक़सान पहुतो आहे। जस्टिस मज़ार नक़वी काउंसिल में पेश थी पांजो मौक़िफ़ ॾेई सघे थो। इलेक्शन कमीशन तहरीक इंसाफ के बेट जो निशान ॾियण वारो फैसलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छॾियो। सुप्रीम कोर्ट पेशावर हाई कोर्ट के फैसले खिलाफ इलेक्शन कमीशन की दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मुक़रर करे छॾी। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी बेंच सुभाणे केस की ॿुधणी कंदे। इलेक्शन कमीशन मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त तहरीक इंसाफ इंट्रा पार्टी चूंडुनि मूजिब कानून मूजिब न करायूं आहिनि। बेट जो निशान ॾियण बाबति पेशावर हाई कोर्ट के फैसले के रद्द कयो वञे। बेट जो निशान न मिलण ते इलेक्शन कमीशन खिलाफ तहरीक इंसाफ के तोहिने अदालत दरख़्वास्त ॿुधणीअ लाइ मुक़रर। पेशावर हाई कोर्ट जी बरुकनी बेंच दरख़्वास्त की ॿुधणी कंदे दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त अदालती हुक्मनि बावजूद सर्टिफिकेट वेबसाइट ते शार न कयो वियो आहे। पेशावर हाई कोर्ट के फैसले ते अमल न करे इलेक्शन कमीशन तोहिने अदालत कई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदार जो चवणु आहे त मुआशी बहरान मां निकिरी महांगाई ऐं गुरबत जो मुक़ाबिलो कयो वेंदो। पंजाब जा सियासतदान बीमार थियण ते इलाज कराइण ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि। हिक पार्टी जेल खां बचण ऐं ॿी वरी जेल मां निकिरण लाइ इलेक्शन विढ़ी रही आहे। पीपी सिंध में ग़रीबनि जी ख़िदमत करे रही आहे। पंजाब मां बि गुरबत जो ख़ात्मो कयो वेंदो। सुतसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त सिक्योरिटी ख़दशनि जी ॼाण आहे। आम चूंडूं 8 फ़रवरी ते थींदियूं। इलेक्शन कमीशन जूं माली इंतज़ामी ऐं सिक्योरिटी ज़रूरतूं पूरियूं करण लाइ आईनी तौर पाबंद आहिनि। सियासतदाननि इलेक्शन के विंदुर बणाए छॾियो आहे। मुल्क जे मुस्तक़बिल सां खेॾी सियासत न करणु घुर्जे। रुगो ॻाल्हियूं करणु मसइलनि जो हल नाहे। मईशत इक़्तिसादी बहितरी वक़्त जी ज़रूरत आहे। पीटीआई बाबति सवालनि जो पीटीआई बहितर जवाब ॾेई सघे थी। पीपीए जो नाराज़ अॻवान ऐं अॻूणो सूबाई वज़ीर मुमताज़ जखरानी मोहम्मद मियां सूमरे जे पैनल में शामिल। चवणु आहे त पीपी क़यादत खे आम चूंडुनि लाइ टिकट न ॾेई वरी ज़्यादती कई आहे। हू मोहम्मद मियां सूमरे जे पैनल में शामिल थी वियो आहे। उम्मीदवारनि जी कामयाबी लाइ मुहिम हलाई वेंदी। बख्शापुर में जो डेती लेती तां झेड़े में एक जणो क़तल हथियारबंदन अब्दुल जब्बार जखरानी के घुटा ॾेई क़तल करे छॾियो। गढ़ी यासीन भरसां झेड़े दौरान एक जणो क़तल एक ज़ख्मी। हथियारबंदन राजा ममड़ानी मारपाणी के क़तल करे छॾियो। संदसि भाउ मुबारक मारपाणी ज़ख्मी घंटी जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। धुरनि में छिकता। पाकिस्तान ऐं न्यूज़ीलैंड विच में T20 सीरीज़ की शुरुआत सुभाणे खां थींदी। क़ौमी क्रिकेट टीम पहिरियों भेरो शाहिन शाह अफरीदी की क़यादत में मैदान ते लहंदी।